अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू मोटिवेशनल स्किल्स बाय सुफिशर। जीअं त असां अपडेट शेयर करे रहिया आहियूं, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खैरपुर जी तरफ़ां हिकु सर्कुलर निकितो वियो आहे जंहिंमें ॿुधायो थो वञे त जेके डॉक्यूमेंट्स आहिनि, जंहिंजे मार्क्स 40 to 54 मार्क्सूं आहिनि, उहे डॉक्यूमेंट अची सबमिट कराइनि, छो त उन्हनि खे कोर्ट जी तरफ़ां हुकुम मिलियल आहे। ॿुधायो थो वञे त फैज़गंज वारा जेके कैंडिडेट्स आहिनि, जंहिंजी मार्कूं 40 खां 54 मेल आहिनि, उन्हनि जो जेको शेड्यूल आहे, जेके डॉक्यूमेंट सबमिट कराईंदा, उहे 13 जून 2022 ते कराईंदा, सुबुह जो 9 वॻे खां 2 वॻे ताईं। उन खां पोइ आहे गंबट मेल कैंडिडेट्स जे लाइ, जंहिंजी 40 खां 54 ताईं मार्कूं आहिनि, उहे जेके आहिनि 14 जून 2022 ते सुबुह जो 9 खां 2 वॻे ताईं डॉक्यूमेंट सबमिट कराए सघंदा। उन खां पोइ आहे तालको जेको आहे खैरपुर, उन में सिर्फ़ु मेल कैंडिडेट जंहिंजी 40 खां 54 ताईं मार्कूं आहिनि, उहे जून जी 15 तारीख़ 2022 ताईं सबमिट कराए सघंदा। ऐं तालका किंगरी जा जेके मेल कैंडिडेट्स आहिनि, जंहिंजी मार्कूं 40 खां 54 ताईं आहिनि, उहे 16 जून 2022 सुबुह जो 9 खां 2 वॻे ताईं जमा कराए सघंदा। उन खां पोइ आहे कोड जी 17 जून 2022 ते जमा कराईंदा। उन खां पोइ आहे मीरवा, यानी ठरी मीरवा वारा जेके कैंडिडेट्स आहिनि, उहे 18/6/2022 ते सुबुह जो 9 वॻे खां 2 वॻे ताईं जमा कराए सघंदा। उन खां पोइ आहे नारो तालको, उन्हनि कैंडिडेट्स जो पहिरियों डॉक्यूमेंट सबमिट थियल आहिनि, उन्हनि खे 33 वारा बि पास कैंडिडेट्स आहिनि, उन्हनि खे पहिरियों डॉक्यूमेंट जमा थी चुका आहिनि, उन्हनि खे ॿीहर डॉक्यूमेंट सबमिट कराइण जी का ज़रूरत न आहे। उन खां पोइ आहे सोबोदेरो वारनि खे 20 तारीख़ मिलियल आहे, 20/6/2022। उन खां पोइ आहे फैज़गंज ऐं गंबट वारनि खे ॿुधायो वियो आहे त 21 तारीख़ 6 महीने जी 2022, यानी 21 जून 2022 ते सुबुह जो 9 वॻे खां मंझंदि जो 2 वॻे ताईं उहे सबमिट कराए सघंदा। उन खां पोइ आहे खैरपुर ऐं किंगरी जा जेके आहिनि फीमेल कैंडिडेट्स ओनली, फीमेल कैंडिडेट्स, ऐं हुन में फैज़गंज में मां तव्हांखे ॿुधाए चुकुमि त फीमेल के कैंडिडेट्स जेके आहिनि उहे 21 तारीख़, ऐं खैरपुर ऐं किंगरी जा जेके आहिनि फीमेल कैंडिडेट्स जेके बि आहिनि, उहे 22/6/2022 ते पंहिंजा डॉक्यूमेंट सबमिट कराए सघंदियूं। कोडी जी जा जेके आहिनि, कोडी जी मीरवा सोबोदेरो, उन जी फीमेल कैंडिडेट्स जेके बि आहिनि, जंहिंजूं 40 खां 49 ताईं मार्कूं आहिनि, उहे कैंडिडेट्स 23/6/2022 ते पंहिंजा डॉक्यूमेंट सबमिट कराए सघंदियूं। ऐं डिसेबल पर्सन जेके आहिनि 33 एंड अबव जंहिंजी मार्कूं आहिनि, उहे 24/6/2022 ते डॉक्यूमेंट्स पंहिंजा सबमिट कराए सघंदा। ठीकु आहे। हिन में साईं फैज़ल जिसकानी साहिब जी साइन थियल आहे, हिन में आउटवर्ड वग़ैरह लॻियल आहे त 7 तारीख़ 6 महीने 2022 ते इशू थियल आहे लेटर, ऐं 15/20 जेको आहे आउटवर्ड नंबर लॻियल आहे। ठीकु आहे। कोर्ट जे हुकुम जे मुताबिक़ हुननि लेटर जारी कयो आहे त जीअं अॻिते जा मुश्किलात वग़ैरह पेश न अची सघे। अगरि तव्हां असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सुफिशर ते नवां हुनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो, ऐं असांजे पेज खे ज़रूरु फॉलो कंदा त जीअं वधि खां वधि उमेदवार असांजी वीडियोज़ जो फ़ाइदो हासिलु करे सघनि। थैंक्स फॉर वॉचिंग, रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।